अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ तमामु मज़ेदार एग सैंडविच जी रेसिपी खणी आया आहियूं। हीअ एग सैंडविच ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां खयां आहिनि 2 अदद उबलियल अंडा ऐं अंडनि खे असां फोर्क जी मदद सां मैश कयूं था। ऐं हाणे विझूं था कटियल सावा धाणा 1 टेबल स्पून, कटियल साओ बसर आहे 1 टेबल स्पून, कारे मिर्चनि जो पाउडर विझूं था ऐं थोरो लूणु विझूं था। लूणु विझण खां पोइ हाणे असां विझूं था मायोनीज़ 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां विझूं था कटियल मशरूम 1 टेबल स्पून, कटियल ब्लैक ऑलिव्स आहिनि 1/2 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां खयां आहिनि 2 अदद ब्रेड जा स्लाइसिस ऐं ब्रेड स्लाइसिस जे मथां असां अंडे जो मिक्सचर विझी चङी तरह सां फैलायूं था। ऐं मथां असां रखूं था पिकल्ड हैलापिनो ऐं पिकल्ड हैलापिनो विझण खां पोइ कुझु पिकल्ड कुकम्बर आहे, कुकम्बर ऐड कयूं था ऐं उन खां पोइ असां हिकु ॿियो ब्रेड स्लाइस खयो आहे जंहिंजे मथां असां हाणे स्प्रेड कयूं था मायोनीज़ ऐं मायोनीज़ हणण खां पोइ ब्रेड स्लाइस खे ॿिए ब्रेड स्लाइस जे मथां रखियो आहे ऐं साॻी तरह सां हिकु ॿियो ब्रेड स्लाइस खयो आहे जंहिंजे मथां मायोनीज़ हणी ॿिन्ही स्लाइसिस खे कवर कयो आहे ऐं हाणे विच मां कट कयूं था ऐं असांजो मज़ेदार एग सैंडविच हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी जी एग सैंडविच जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।